अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां तारा जड़। नसीर साहब, तव्हां ॻाल्हि कयो पिया त को न को बुनियादी डॉक्यूमेंट हुजणु खपे हा। त सिंध हुकूमत या असांजो कानून वारो वज़ीर सिकंदर बेंद्रो साहब बार बार इहो चई चुको आहे त 1979 वारो जेको डॉक्यूमेंट आहे, जेको कानून हो, उन जे बुनियाद ते असां नओं कानून ठाहिण वञूं पिया। त हिकिड़ो कानून मौजूदु त आहे, हिकिड़ी शइ मौजूदु आहे, उन में तरमीमूं त के बहितरियूं के उन मां ख़राबियूं कढणियूं हुयूं। ॾिसो, जेको मूं वटि लेटर आयो ऐं जेका मूंसां मंदरे साहिब जी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन चयो त 79 ऐं 2012 ॿिन्ही खे पोइते रखो, ॿिन्ही जूं सुठियूं पॉइंटूं भली ज़हन में रखो, पर 2013 थी सोचो। सही। ऐं मां इन पॉइंट ऑफ व्यू सां एग्री थो कयां। हा, हुननि जो रेफरेंस डॉक्यूमेंट शायदि अञा बि 1979 आहे, छो त 2001 वारो जेको हुन ते सीरियस ऑब्जेक्शन्स हुया। सो मां इहो त चवां थो, प्रोसेस जा ॿई मरहला इंपॉर्टेंट हूंदा आहिनि। मां हुनखे रूल आउट नथो कयां। मिसाल तौर तव्हांखे चओ त बाबा पहिरें तव्हां पंहिंजा थाट्स ऐं पोइ जॾहिं उन थाट्स जे बुनियाद ते हिकिड़ो ड्राफ्ट ठहे सो, इहा बि त हिकिड़ी हेल्दी अप्रोच आहे न, में कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। सभिनी खां थाट्स वठी हिकिड़ो ड्राफ्ट ठाहियो, ड्राफ्ट वरी तव्हां डिबेट लाइ रखो। ऐं जेकर मूं 20 पॉइंटूं ॾियूं त ज़रूरी न आहे त मुंहिंजूं 20 ई ईंदियूं। हर को पंहिंजूं पंहिंजूं पॉइंट्स पियो ॾिए। ज़मीर बि पॉइंट्स मोकिलियूं, सिंध डेमोक्रेटिक फोरम मोकिलियूं, साईं जलाल महमूद शाह मोकिलियूं, ॿियनि बि मोकिलियूं हूंदियूं। मां ज़ाती तौर इहो थो सम्झां त इख़्तिलाफ़ असांजो जंहिं कानून ते हो उन ते बरक़रार आहे, उहो 2012 हुयो। जेकॾहिं गवर्नमेंट जा ज़िम्मेवार माण्हू चवनि था त तव्हां प्रोसेस में इंगेज थियो, त इंगेज थियण जा मुंहिंजी नज़र में ॿ फ़ाइदा आहिनि। इन जो क़तन मक़सदु कोन्हे त तव्हां पीपुल्स पार्टीअ सां शामिलु पिया थियो, उनजे कंहिं ॾोह में शरीक पिया थियो। इहो अजाए ॿारहणियूं ॻाल्हियूं। पॉलिटिक्स इज़ एन आर्ट ऑफ इंगेजमेंट। ईअं कोन थींदो त असां हर शइ खे न खपे न खपे चई सॼी ज़िंदगी ॿाहिरि वेठा हूंदासीं। हा, कहिड़ो खपे इन ते क़ाइमु हूंदासीं। ॻाल्हि आहे इहा। असां इहो था चऊं त बाबा इंगेज थियण जा ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त असां सभु उहे ॻाल्हियूं चऊं जहिड़ो कानून असां ॾिसणु चाहियूं था, जहिड़ो सिंध जा माण्हू कानून ॾिसणु चाहिनि था। हीउ मौक़ो आहे त उहे चवनि त ही शयूं हुजनि। पोइ छा थींदो? ॿ पॉसिबिलिटीज़ आहिनि। या त उहे शयूं ईंदियूं त ठीकु आहे, तव्हां चवंदो भई हिन आवाम जी राय ॿुधी, जेको असां चयो पियो सो ॾिननि। जे आउटराइटली नथा ॾियनि त पोइ असां माण्हू वटि मॉरल ग्राउंड्स हूंदा त असां वरी बैक टू 2011 ऐं 12 वञूं त भई तव्हां असांखां कॉस्मेटिक इन्वॉल्वमेंट पे कई, असांखे तव्हां इंगेज करायो, असां तव्हांखे सलाहूं ॾिनियूं, सॼी सिंध जे माण्हू ॾिनियूं, हाणे हुन मां हिकिड़ी बि नज़र कोन थी अचे। पोइ गवर्नमेंट डिफेंसिव थींदी। पर जे असां प्रोसेस जो पार्ट नथा थियूं, पोइ जेको वणंदो सो छापे चवंदा हुआ। असां सभिनि खे चयो, तव्हां न ॿुधायो, असांखे हीउ सम्झ में आयो, वोटनि जो मैंडेट बि असां वटि आहे, हीउ अथव कानून, खणो तव्हांजी मर्ज़ी, वरी रोडनि ते बीहूं। बिल्कुलु। पोइ उन वक़्तु रोडनि ते बीहण सां मॉरल लेजिटिमेसी घटिजी वेंदी। मां तॾहिं थो चवां प्रोसेस जो पार्ट थियूं। असां जेके नुक़्ता फज़ला साहिब जी रहनुमाई में कुझु जेको असां कमु कयो, उहे नुक़्ता खणी ॾिसो, उहे हू ब उहे नुक़्ता आहिनि जिन ते असांजा एतिराज़ 2012 ते हुआ। तंहिं करे ॻाल्हि असां अॼु बि पंहिंजी कई आहे। पीपुल्स पार्टी या बाबर अहवान जी या रहमान मलिक जी कोन कई अथऊं। सही। उन ते ई क़ाइमु आहियूं। उनखां पोइ असांजे इदारे हिकिड़ो सेमिनार करायो कराची में। असां 50-60 सिविल सोसाइटी जा नुमाइंदा माण्हू घुराया। सियासी धुरियुनि जा माण्हू हुन में कुझु हुया, पर बुनियादी तौर ते सिविल सोसाइटी जा माण्हू हुया। हा, केसर बंगाली साहब वारनि हिकिड़ो ॿियो डॉक्यूमेंट बि ॾिनो आहे, उहो बि तमामु सुठो डॉक्यूमेंट आहे। इहो रिकॉर्ड ते मां त उन में बि माण्हुनि इहे ई ॻाल्हियूं कयूं, उहे ई पॉइंट ऑफ व्यू रखिया त असां हिन क़िस्म जो कानून चाहियूं था। ऐं उहो मुंहिंजो त आर्टिकल जी शिकिल में तव्हांजी डीजल अख़बार में बि छपियो आहे, द न्यूज़ में बि छपियो आहे, वेबसाइट्स ते बि मौजूदु आहे, केरु पढ़ी सघे थो। हाणे सवाल इहो आहे त उनखां पोइ जॾहिं कचो मुसविदो अचे त मां सम्झां थो सिंध हुकूमत खे सुप्रीम कोर्ट में वञणु घुरिजे त भई हीउ 15 अगस्त ऑनेस्टली रियलिस्टिक टाइम लाइन कान्हे का। घटि में घटि 15 ॾींहं हाणे हिन शइ लाइ हुजणु घुरिजनि त कचो मुसविदो सिंधी, उर्दू ऐं अंग्रेजी में वेबसाइटुनि ते बि अचे ऐं ख़ासि सप्लीमेंट्स जे थ्रू वॾियुनि अख़बारुनि में छपिजे। बिल्कुलु। ऐं पोइ हिकिड़ी एड्रेस ॾिनल हुजे जंहिं ते माण्हू खे चयो वञे त तव्हां सिंधी, उर्दू या अंग्रेज़ी जंहिं ज़बान में वणेव इन ते कमेंट मोकिलियो। ऐं हुकूमत पोस्टल डिपार्टमेंट सां मुआइदो करे त बाबा हिन फलाणी एड्रेस ते पोस्ट बॉक्स ते जेको ख़त ईंदो उन ते टिकली लॻाइण जी ज़रूरत कान्हे। इहो आराम सां थी सघे थो। उहो ख़र्च सिंध हुकूमत बियर करे। माण्हुनि खे मौक़ो ॾियो त हू सादे पने ते पेन पेंसिल सां जंहिं ॿोलीअ में वणेनि तव्हांखे पंहिंजो कमेंट लिखी मोकिलिनि। पोइ तव्हां माण्हू जेके तव्हांजी कमेटी ठहियल आहे 5-10 ॾींहं वरी उन ते लॻायो, सुठी ॻाल्हि आहे, जेके शयूं अची सघनि से अचो। उनखां पोइ जॾहिं तव्हां ड्राफ्ट आणिजो त उनजी एक्सेप्टेंस थींदी। सो प्रोसेस खे मां इन अख सां थो ॾिसां। सही। साईं, जीअं हाणे नसीर बि ॻाल्हि कई त 2012 वारो जेको एक्ट हो उन ते असांखे जेके बि एतिराज़ हुआ, हा, नसीर साहब रिटन में इहो कमेटी खे हिकिड़ो डॉक्यूमेंट मोकिलियो पिए। ओवरऑल तव्हां छा था सम्झो 2001 वारो जेको जनरल मुशर्रफ जो निज़ाम हो, 1979 वारो कानून, 2012 वारो, इन्हनि में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे? ॻाल्हि आहे
जुरिस्डिक्शन जी त तव्हां लोकल बॉडीज़ को छा था कराइण, इहो 7 सालनि खां हलंदो थो अचे पियो। त उन लोकल बॉडीज़ जे जेको पंहिंजा जेके बेसिक फंक्शन्स आहिनि, जेके असां म्यूनिसिपल फंक्शन्स चवंदा आहियूं, दैट इज़ फॉर द लोकल बॉडीज़। छाकाणि जो गवर्नमेंट जो कमु लोकल बॉडीज़ कोन थियूं करे सघनि, लोकल बॉडीज़ जो कमु गवर्नमेंट कोन थी करे सघे। हिन दफ़े ही जेका मेस जेका थी, जेका मुशर्रफ वारे ज़माने को शुरू थी आहे, इन को अॻु में बि जॾहिं को लोकल बॉडीज़ खे असां डिसफंक्शनल करे छॾियोसीं त उन खां पोइ इहा ॻाल्हि सही कोन थी आहे। मुशर्रफ वारे ज़माने में बि इट वॉज टू मच टू फॉर, जो हिननि हिकिड़ियूं नंढियूं नंढियूं हिकिड़ियूं किंगडम्स क्रिएट करे छॾियूं जंहिंजी अकाउंटेबिलिटी जो प्रोसेस कोन हो, माना हुन में ऑडिट जो बि प्रोसेस कोन हो, ऐं उन्हनि खे बेतहाशा फंड्स ॾिना विया जंहिंजी अकाउंटेबिलिटी कोन थी, बेतहाशा पावर्स ॾिना विया जंहिंजी अकाउंटेबिलिटी कोन थी, ऐं उनखे हिकिड़ी बदनीयती सां हिकिड़ो इंट्रोड्यूस कयो सिलसिलो, जंहिंजो फॉलबैक इहो थियो तव्हांखे बेसिक फैसिलिटीज़ को तव्हां महरूम रहिजी वियो। मां सिंध जे कंटेस्ट में चवंदुसि सिंध जे शहरनि जी हालत बर्बाद तबाही थी वई, सवाइ कराचीअ जे कुझु हिसनि जे, कराचीअ जे कुझु हिसनि जे ऐं हैदराबाद जे कुझु हिसनि जे, बाक़ी सॼी सिंध जेका आहे बर्बिंग थी वई। ॿारहाड़ीअ निज़ाम जेको आहे सो ख़तमु थी वियो, हिकिड़ा जिरगा सिस्टम शुरू थी वियो, हिकिड़ो अजीब अफ़रा तफ़री जो माहौल थियो ऐं अनफॉर्चुनेटली उन माहौल खे कंटिन्यू कयो वियो। पीपल्स पार्टी पंहिंजे पहिरें टेन्यूअर में इन खे एड्रेस करण में फेल थी। त जेकॾहिं को छाकाणि जो पोइ इन तगो दो में रहिया त कहिड़ो सिस्टम अचे कहिड़ो सिस्टम न अचे, MQM हिकिड़े एक्सट्रीम ते हली वई जंहिंखे एक्सेप्ट करणु माना हिकिड़ी पॉलिटिकल हिकिड़ी सुसाइड हुई ऐं सिंध जे वहदत ते हिकिड़ो वार हुयो जंहिंखे असां रिजेक्ट करे छॾियोसीं। इन जे करे आउं बार बार इन करे कंदुसि त बाबा जंहिंजो जेको कमु आहे उनखे उहो कमु करणु ॾियो। गवर्नमेंट जो कमु लोकल बॉडीज़ कोन कंदियूं, लोकल बॉडीज़ जो कमु गवर्नमेंट न कंदी। जेकॾहिं कंहिं बि इंटरवेंशन कयो त ॿई बर्बाद थींदा, ॿई इदारा जेके ख़तमु थींदा। तंहिंजे करे मां वरी पंजाब जो रेफरेंस ॾींदुसि त हिननि जेको हिकिड़ो वॾो जेको लॉ ठाहियो आहे जंहिंमें हिननि पाण खे कन्फाइन कयो आहे म्यूनिसिपलिटीज़ फंक्शन जे तहत। ऐं म्यूनिसिपल फंक्शन तव्हां थोरा कोन सम्झो, म्यूनिसिपल फंक्शन जेके हिननि 8th शेड्यूल में ॾिना आहिनि, घटि में घटि 1000 फंक्शन्स आहिनि जेके म्यूनिसिपल फंक्शन में काउंट थियनि था। ऐं पेजिस जे लाइ 30 पेजिस में हिन डिस्क्राइब कया व्हाट आर द म्यूनिसिपल फंक्शन, जंहिंमें वाटर सप्लाई वठी, ड्रेनेज को वठी, जानवरनि जी अपकीप को वठी, वणकार को वठी, सफ़ाइनि को वठी, हर शइ जेका तव्हांखे डे टू डे में तव्हांजे कमु अची ॾिसा हिन में कवर थियल आहे। ऐं मां सम्झां थो म्यूनिसिपलिटी जो फंक्शन एतिरो ई आहे। पंजाब जो लॉ हिकिड़ो को डिफरेंट आहे जेको सिंध में शायदि कोन्हे, मूं सिंध सां ॻाल्हायो त पंजाब छा कयो जो जेके एजुकेशन ऐं डिस्ट्रिक्ट्स में जेका प्राइमरी एजुकेशन, हायर सेकेंडरी एजुकेशन, हिननि डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट, डिस्ट्रिक्ट एजुकेशन अथॉरिटी ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ अथॉरिटी हिकिड़ी ऑटोनॉमस अथॉरिटीज़ ठाही अथऊं जंहिंमें म्यूनिसिपलिटीअ जा माण्हू बि हूंदा, पर हुनजो जेको चीफ एग्जीक्यूटिव हूंदो सो गवर्नमेंट मुक़ररु कंदी। हिननि खे पावर्स हूंदा, सेक्रेटरी जा पावर हूंदा ऐं उनखे बजट मिलंदी ऐं हू जेको आहे सो इन में रिस्पॉन्सिबल हूंदो एज़ ए प्रिंसिपल अकाउंटिंग ऑफिसर। इहो हिकिड़ो नओं तजुर्बो मां ॾिसी रहियो आहियां जेको अॻे कॾहिं बि असां वरी बि हूंदा इख्तियार सूबाई हुकूमत जा, सूबाई हुकूमत आहे, सूबाई हुकूमत इख्तियार हूंदा। ऐं हिन में जेके बि म्यूनिसिपलिटीअ में जेके हिननि खे इवन प्रॉपर्टी टैक्स जा बि पावर ॾिना आहिनि, पर हिन में जाते काथे कदगन इहो आहे त सूबाई हुकूमत उनखे रिव्यू करे सघे थी, सूबाई हुकूमत उनखे ख़तमु करे सघे थी। त अपर हेड सूबाई हुकूमत जो आहे। असांजे ॿारनि जेको 2012 जंहिंमें हिन सूबाई हुकूमत विसारिजे पाण सूबाई हुकूमत जे मथो चढ़ी वेही रहिया, इहो जेको आहे प्रैक्टिकल कोन हुयो ऐं इहो कंहिं बि डूएबल न आहे। तंहिंजे करे असांखे बैलेंस करणु घुरिजे। ऐं मां सम्झां थो जेकॾहिं हे पंजाब वारो लॉ हुनखे साम्हूं रखणु घुरिजे ऐं उन में जेके बि हिन फंक्शन्स आहिनि जेकॾहिं इहे फंक्शन ॾेई छॾनि था त 100% असांखे कोई एतिराज़ कोन्हे। सही। नसीर साहिबु असां ॾिठो 2012 वारो जेको लॉ हो ऐं उन खां पोइ हुनजो हलणु मुमकिन नज़र अचे थो, छा MQM को शदीद हुन ते रद्दमल ज़ाहिर नथी करे सघे। अता मां हिकिड़ी ॻाल्हि रिकॉर्ड ते आणियां त पीपल्स पार्टी 2011 ऐं 12 में जेके कानून मुतारिफ़ कराया उहे हिकिड़ा तमामु वॾा ब्लंडर्स हुया। सही। हाणे MQM वटि पॉइंट कहिड़ी बची आहे त बाबा 2012 जो कानून सॼी असेंबलीअ यूनानिमस बिना कंहिं बड़क कढण जे, बिना कंहिं अखर इख़्तिलाफ़ रखण जे पास कयो हो। हेॾा सारा पढ़िया लिखिया सिंध जा नुमाइंदा वेठा हुननि पास कयो, तंहिंजी माना उहो कानून चङो हो न। सही। हाणे हू इन ग्राउंड ते आर्ग्यूमेंट था कनि ऐं इहो एॾो बेसलेस आर्ग्यूमेंट कोन्हे। पीपल्स पार्टीअ सिंध सां तमामु वॾी वेधन कई ऐं ही कहिड़ी हुकूमत जी डिसीशन मेकिंग, ही 6 दफ़ा लॉ चेंज कयो अथनि, अखियूं ॿूटे हड़ई जा हड़ई मेंबरनि कंधु धूणे अप्रूव कयो।
साॻियनि मेंबरनि महीने ॾेढ अंदरि वरी साॻी तरह कंधु धूणे 1979 खे ॿाहिरि कयो। इहा बदकिस्मती आहे सिंध जी, हुनजी नुमाइंदगी अहिड़ी पीपुल्स पार्टी पे करे जंहिंजी डिसीजन मेकिंग जी क्वालिटी इहा आहे। 2010 में MQM को डॉक्यूमेंट ठाहियो, मूंखे ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान हिकिड़े हींअर मुबाहिसे लाइ घुरायो, उते फारूक सत्तार खे हुननि विहारियो ऐं मुंहिंजो हुन सां शदीद बहस थियो त इहो कानून सिंध वासियुनि खे छो क़बूल कोन्हे को। ऐं मां जॾहिं सिंध वासी चवां थो त हुन में कराची जा माण्हू शामिल आहिनि, छो त कराची जा कई ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ ॿिया हुन सां सहमत कोन हुया, रुॻो सिंधियुनि जी आहे या एंटी पीपुल्स पार्टी तव्हां लफ़्ज़ यूज़ कयो, उनजो मसइलो न हुयो। मुस्लिम लीग फंक्शनल पीपुल्स पार्टी जी इतादी हुई, एंटी कोन हुई, उन्हनि कोन क़बूल कयो। सो उहो जो कर मूं 2010 जो दस्तावेज़ खणी पढ़ियो, मूंखे पहिरियों भेरो ख़बर पई त 2012 जो जेको SPL जीओ सो त पीसिस जा पीसिस खणी अखियूं ॿूटे हुन में विझी छॾियुनि। असां पे एतिराज़ कया त असांखे महिणा मिलिया त तव्हांखे PhD कोन्हे कयल, तव्हांखे सम्झ में न ईंदो। असां त थियासीं ॼट, ही PhD पढ़ियल आहिनि, 1.5 महीना खां पोइ हुनखे पाण वापसि वरितो। हाणे हिन बहस में नथा वञूं, तलख़ी थींदी। मुख़्तसिर इहो आहे त हाणे MQM जे क़िस्म जो ड्राफ्ट हाणे सिंध हुकूमत आणण वारी आहे, लार्जर कंसेंसस सां ज़ाहिर ॻाल्हि आहे, उनखे क़बूल कोन करे। MQM मुखालिफ़ धुर आहे, हाणे मुखालिफ़ धुर कई शयूं क़बूल न कंदी आहे, कड़ी वॾी ॻाल्हि थी पई। पॉलिटिकल प्रोसेस आहे, न कनि क़बूल। पीपुल्स पार्टी त 10 साल अपोज़िशन में वेठी, कई फ़ैसिला थींदा क़बूल न कंदी पीपुल्स पार्टी, पोइ हुकूमतूं फ़ैसिला न कंदियूं छा? सही हा, त हिकिड़ी सिंसियर एफर्ट कनि त बाबा सुभाणे को माण्हू मिसगाइड न करे कराची हैदराबाद जे शहरनि खे, उनखे गुमराह न करे त ही को तव्हां सां दुश्मनी पई थिए, तव्हांजे ख़िलाफ़ पियो कानून ठहे। हीउ कानून जेकर सिंध जे समूरनि माण्हुनि खे सम्झाइजे तॾहिं थो मां चवां सिंधी उर्दू में हिनजो मुसविदो छापिनि ऐं पब्लिक कनि, माण्हुनि खे एजुकेट कनि त हीउ कानून कंहिं बि लिसानी धुर जे ख़िलाफ़ कोन्हे, कंहिंखे बि डिस्क्रिमिनेट नथो करे। पोइ जेकर MQM खे उन ते आर्ग्यू करिणो आहे त MQM खे इनवाइट कनि त अचो ऐं तव्हां आर्ग्यू करियो, ऐं असां सभु MQM सां हिकिड़े पॉलिटिकल वे सां आर्ग्यू करण लाइ तयारु आहियूं। हीउ टेक्निकल मामलनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। हीउ जेके मुशर्रफ जे दौर में हुनखे नाजाइज़ रिआयतूं मिलियूं, तिन खे 10 साल एक्सरसाइज करण खां पोइ हुननि पंहिंजो हक़ बनाए वरितो ऐं बदकिस्मती सां पीपुल्स पार्टी हुन हक़ खे स्टैम्प कयो 2012 में। पर हींअर बि हुननि खे चवणु घुरिजे त बाबा ॾिसो, तव्हां हुकूमत जो हिसो बि नथा थियो, सलाह मशवरो ॾियण लाइ बि तयारु कोन आहियो। हीउ सिंध जे माण्हुनि जी गॾियल राय सां ठहियो आहे। असां तव्हांखे लेटर बि मोकिलियो ऐं ज़रूरु वियो हूंदो MQM जे लेटर, तव्हां पंहिंजा व्यूज़ न ॾिना। तंहिंजे करे कानून साज़ी असांजो हक़ आहे, असांजो मैंडेट आहे। तव्हां सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहण लाइ तयारु आहियो त ठीकु आहे, जे तव्हां नथा क़बूल कयो त असां त चूंडूं कराईंदासीं। सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, आइनी तक़ाज़ा आहे, सेक्शन जेको 42 आहे आर्टिकल, हुन में हाणे इहे कानूनी आइनी तक़ाज़ा थी चुकी आहे। सिंध हुकूमत खे पेर झले बीहणु घुरिजे। मफ़ाहमतूं हाणे थो मंज़ूर रसाण साहिब जी मां स्टेटमेंट पां त मफ़ाहमत नुक़सान पहुचायो ऐं फलाणा असांखे पुठी में छुरवाणी आहे। ही 5 साल मस्खरियूं पई सिंध सां कया, हुननि खे ख़बर कान्हे मफ़ाहमत छा पई थिए। ख़ुदा ॼाणे हाणे सभु सम्झ आई अथनि या सम्झ न आई अथनि, पर उहो दुरहत कढी वई आहे त हाणे चवण लाइ ॿियो कुझु बचो। नसीर साहब ॾिसो, सूबाई सब्जेक्ट आहे लोकल गवर्नमेंट, ऐं चूंडूं बि कराइण सूबाई हुकूमत फ़ैसिलो कंदी, कानून साज़ी कंदी। तव्हां नथा सम्झो जीअं आइन जो आर्टिकल 42 चवे थो त लोकल गवर्नमेंट जी चूंडूं कराइणु खपनि, त हीअ जेके सूबनि में मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ पैदा थियनि पिया, ख़ासि करे सिंध जे हवाले सां चवंदुसि त हिकिड़ी गाइडलाइन न हुजणु खपे। चइनी सूबनि में लोकल गवर्नमेंट जो निज़ाम जेको आहे हुन लाइ बेसिक गाइडलाइन हुजणु खपे, पोइ हुन जे अंदरि रहंदे का कानून साज़ी थिए। ॾिसो, हाणे हिकिड़ो त गाइडलाइन मौजूदु कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो, सूबनि जो कंटेक्स्ट एॾो वेरी थो करे, एॾियूं मुख़्तलिफ़ सूरत हाल आहे सूबनि जी। मिसाल तौरु तव्हां पख्तूनख्वा ॾिसो त नीम क़बाइली, नीम ट्राइबल क़िस्म जो सॼो हिकिड़ो सोशल स्ट्रक्चर ॿियो आहे। सिंध में हिकिड़ो वाहिद सूबो आहे जंहिंमें हर लिसानी धुर पंहिंजा दावाऊं खणी वेठी आहे, ॿिए कंहिं बि हंध ते इहो नाहक कोन्हे को। पंजाब में तव्हां ॿुधो त कंहिं उथी चयो हुजे बाबा असांखे हीउ कानून करे पसंदि कोन्हे, असां फलाणी, इहो इवन सराइकी इशू कोन थो हिन ते रेस। हीउ सिर्फ़ु सिंध में अज़ाब आहे। तंहिं करे सिंध जी बीहक मुख़्तलिफ़ थी वञे सियासी लिहाज़ खां। पंजाब वधीक अर्बनाइज़्ड ऐं ख़ासि तौर ते सेंटर ऐं नॉर्थ जेको डोमिनेट थो करे, अर्बनाइज़्ड आहे, इंडस्ट्रियलाइज़्ड आहे, हुननि जूं सोसाइटी जूं नीड्स बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। सो ब्रॉडर फ्रेमवर्क मुंहिंजो ख़्यालु आहे सूबा पंहिंजो तय कनि, हुननि जो राइट आहे। बाक़ी ब्रॉडर फ्रेमवर्क 42 आर्टिकल में जेके 2-4 पॉइंट हूंदल आहिनि, उहो आहे इहो आहे त सियासी डिवोल्यूशन करियो, फिस्कल डिवोल्यूशन कयो, एडमिनिस्ट्रेटिव डिवोल्यूशन कयो। सो फ्रेमवर्क मुंहिंजे ख़्याल में त मौजूदु आहे, इन जे अंदरि सूबा पंहिंजी कानून साज़ी करे सघनि था। सर, जीअं म्यूनिसिपल फंक्शन्स जी तव्हां हाणे ॻाल्हि कई पंजाब जे हवाले सां, त उहा शइ किथे न किथे असांजे आइन में या सुप्रीम कोर्ट में जीअं अॻु में उमेद पई थी त जेको ज़मीर गुमरे साहिबु चैलेंज कयो 2012 वारे हिन खे कानून खे, त सुप्रीम कोर्ट शायदि का न का गाइडलाइन ॾेई छॾे त आईंदा हिन फ्रेमवर्क अंदरि रहंदे तव्हां कानून साज़ी करे सघो था। सुप्रीम कोर्ट बाक़ाइदे इन ॻाल्हि ते कमेंट कया हुया, आई डोंट नो, मां जजमेंट न ॾिठी आहे त हीउ जेको आहे डुप्लीकेशन फंक्शन्स करे रहिया आहिनि ऐं इनक्रोचमेंट करे रहिया आहिनि सूबाई खातनि ते, सूबाई इदारनि ते, जंहिंजे करे हुननि स्टेटस को ॾिनो त बाबा जेके लॉ पास बि थी वियो आहे त तव्हां इनक्रोचमेंट न कंदो ऐं जेके खाता जंहिं वटि आहिनि तंहिं वटि रहंदो। त इन करे इहा गाइडलाइन ज़हन में रखणु घुरिजे।
ॿी ॻाल्हि इहा आहे त हिस्ट्री छा थी चए पई, दुनिया में छा थो थिए पियो। असांजे जेके डेवलप सोसाइटीज़ आहिनि उन में जेके म्यूनिसिपल फंक्शन्स म्यूनिसिपलिटीज़ के हूंदा आहिनि, माना लोकल बॉडीज़ के म्यूनिसिपल फंक्शन हूंदा आहिनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल खे थोरो वधाए उन में जंहिंमें एनिमल हस्बेंड्री या कचा रस्ता हूंदा आहिनि या ॿिए शयूं जेके शहरनि में न आहिनि उहे, पर लोकलाइज़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेका हर ज़िले जा पंहिंजे पंहिंजे हर ज़िले जा पंहिंजा मसइला आहिनि। इन खां पोइ जीअं ॿिया जेके ॻाल्हियूं आहिनि जेके फिस्कल डेवल्यूशन आहे, जेके हीअ जेके असल इशू आहे पावर जो, त भई तव्हां म्यूनिसिपलिटीज़ को छा था कराइणु घुरो, म्यूनिसिपलिटीज़ को जेका तव्हां गवर्नमेंट हलाइणु घुरो था पिया, जेके MQM जो जेको हुयो ॻाल्हि असां उन सां कतई मुतफ़िक़ न आहियूं ऐं इहो दुनिया में किथे बि कोन थींदो आहे त तव्हां 34 खाता रखो, तंहिंखां पोइ पाण वटि हिकिड़ो ब्लैंक प्रोविजन रखो, त असां जेकॾहिं चाहियूं त पंहिंजे फंडनि सां गॾु असां मिलिट्री बि ठाहे सघंदासीं, पोर्ट बि वठी सघंदासीं। दैट इज़ इलॉजिकल, इहो प्रैक्टिकल न आहे, इन खे रेज़िस्ट कबो। ऐं नंबर 1, नंबर 2 त जेके बि इवन जेकॾहिं पीपुल्स पार्टी पंहिंजे मैनिफेस्टो को ॾिसे त जेको बेनज़ीर साहिबा ॾिनो उन में 5 या 6 फंक्शन्स हुया, जंहिंमें बेसिकली म्यूनिसिपल फंक्शन्स हुया, ॿियो वधि में वधि पॉपुलेशन प्लैनिंग हुयो, बेसिक एजुकेशन, बेसिक हेल्थ। इन हद ताईं त असां वञी सघूं था पिया, या जेको पंजाब जेका डिवोल्यूशन कई आहे, छाकाणि ॾिसो हिकिड़ो मुल्क जो 60% सूबो आहे, उन में ग़रीब बि आहिनि, अमीर बि आहिनि, सराइकी बि आहिनि, मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू रहनि था पिया, त हू जेकॾहिं हिकिड़ो सेंसिबल फ़ैसिलो करे सघनि था त सिंध खे उन फ़ैसिले फॉलो करण में कहिड़ो प्रॉब्लम आहे। ऐं छाजे लाइ हिकिड़े धुर जे अॻियो माण्हू ग़ुलाम थिए, ऐं जेको इलॉजिकल ऐं जंहिंजी नियत में फितूर आहे, दे वांट समथिंग रॉन्ग, उन खे कीअं सपोर्ट करे सघिजे थो। चलो साईं, टाइम थिया ब्रेक जो, नारी हलूं था ब्रेक ते, ऐं ब्रेक तां वापसि अची कोशिशि कंदासीं त जेको हाणे ॻाल्हि कई नसीर साहब फिस्कल डेवल्यूशन जी, उन हवाले सां थोरी असां ॻाल्हि ॿोल करे सघूं। अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। नसीर साहब, असां ॾिठो मुशरफ जेको 2001 में हिकिड़ो कानून आंदो, उन खां पोइ प्रोविंशियल फाइनेंस कमीशन ठहियूं, वरी 2012 वारो, उन में बि कुझु शयूं आयूं, हाणे वरी तजवीज़ आहे त उहो कमीशन में जेको क्राइटेरिया आहे उहो चेंज कजे, उन में मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स आहिनि उहे उन में कंसीडर कया पिया वञनि। ओवरऑल जेको हिन वक़्त ताईं थियो आहे 2001 में असांजे साम्हूं आहे, या 2012 वारो कानून हो, इहा जेका फिस्कल डेवल्यूशन आहे उहा हेसी ताईं मुख़्तलिफ़ कानूननि खे साम्हूं रखंदे तव्हांखे कीअं थी नज़र अचे, हुजणु छा खपे? ॾिसो, फिस्कल डेवल्यूशन हेठि 2001 में जेका प्रोविंशियल फाइनेंस कमीशन्स ठहियूं, उन जे बारे में ॿ हिकिड़ा राया था अचनि। मां मालियात जे मामलनि जो माहिर कोन आहियां, पर जेका थोरी घणी मुंहिंजी सम्झ आहे त जीअं फेडरल कंसोलिडेटेड फंड हूंदो आहे न, जंहिंमां नेशनल फाइनेंस कमीशन ठहंदी आहे, बिल्कुलु, त उन जी तिर्ज़ ते हिकिड़ो प्रोविंशियल कंसोलिडेटेड फंड ठाहे वियो। ऐं प्रोविंशियल कंसोलिडेटेड फंड जो मक़सदु आहे त पोइ हुकूमत बाउंड थी वई त हाणे इहो पैसो ईअं ई ट्रांसफर थींदो, ऐं कुझु दुरुनि जो ख़्यालु आहे त सूबे जी ख़ुदमुख़्तारीअ जे अंदरि पोइ वरी फर्दर तव्हां डिस्ट्रिक्ट लेवल ते कंसोलिडेटेड फंड खे न छेड़ियो। सही, पर बहरहाल कतई नज़र ईंदे त उनजो स्ट्रक्चर छा हूंदो, कंहिं न कंहिं शिकिल में ग्रांट्स वेंदियूं, पैसा वेंदा, उनजो मयार छा हुजे, प्रिंसिपल्स कहिड़ा हुजनि। 2012 वारे कानून ते मूंखे सख़्तु एतिराज़ इन क्लास थियो जेको ग़ालिबन चैप्टर 3 में हो। उन में चयो वियो त जेके ग्रांट्स मिलंदियूं से इन बुनियाद ते हूंदियूं, हिकिड़ो हो नीड, ॿियो हो फिस्कल परफॉर्मेंस, बिल्कुलु, टियों हो फिस्कल एफर्ट, ऐं चोथों हो फिस्कल कैपेसिटी। मुंहिंजा पोयनि टिनि ते त शदीद एतिराज़ आहे, मालियाती जाखोड़, मालियाती सलाहियत, मालियाती परफॉर्मेंस, कारकर्दगी। इहे त उहे शहर ई करे सघंदा जिन वटि मालियात हूंदी न। हाणे टंडे वारो केॾां वञे, जंहिंखे तव्हां न इंडस्ट्री ॾिनी, न उनखे तव्हां एग्रीकल्चर में को मॉडर्नाइज़ेशन करे ॾिनी, न उनखे रेप इंफ्रास्ट्रक्चर ॾिनो अथनि, न उन वटि पोर्ट्स आहिनि। तंहिंजे करे इहा जेका फिस्कल ते एफर्ट ऐं इहो टिपिकल कराची खे ऐं ॿिए नंबर ते हैदराबाद खे फ़ाइदो ॾियण लाइ इहो मयार ठाहे वियो। इवन मूंखे नीड वारे ते बि क्वेश्चन मार्क हो, नीड खे कीअं डिफाइन कंदो। मुंहिंजो ताजेदर सां बहस थियो, चई नीड त गुरबत आहे। मूं चयो सुभाणे को कराची में मेयर चवंदो नीड माना पॉपुलेशन, पोइ तव्हां छा कंदो? तंहिं करे मूं इहो तजवीज़ ॾिनी आहे त बाबा सॼी दुनिया में ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स यूज़ थींदी आहे, इंसानी तरक़ीअ जे माप जो पैमानो हूंदो आहे जेको तय कंदो आहे त कहिड़े इलाइक़े या ख़िते जी मजमूई पसमानदगी केतिरी आहे। उनमें सभु शामिल आहे, तइलीम, सिहत, वैक्सीनेशन, यूथ, ख़वातीन, सभु कुझु। उन खे बेस बनाए रैंकिंग थियल आहे ज़िलनि जी, तव्हां खणी वरी करायो ऐं यूनियन काउंसिल लेवल ते वञी करायो। ग्रांट्स जो बुनियादु ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स खे बनायो, ऐं हा कुझु जेकर स्पेशलाइज़ नीड्स आहिनि त उन्हनि ते डिस्कस करे सघिजे थो।
पर ईअं ब्लैंकेट एनएफसी में मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स आहिनि। हाँ, उनमें जीअं मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स आहिनि, सूबे जे कंटेक्स्ट में थोड़ा मुख़्तलिफ़ थी वेंदा ज़ाहिर आहे। उते सॉलिडी पॉपुलेशन खे असां बुनियाद न बनाए सघंदासीं, उहो बि त असांखे पॉपुलेशन ते त एतिराज़ हो न, जॾहिं उहो वाहिद बुनियाद हो। हींअर बि 82-82% हुआ, हुन ते असांखे एतिराज़ आहे। त सूबे में इन स्ट्रक्चर खे रेशनलाइज़ कयो, पॉवर्टी ऐं बैकवर्डनेस खे ऐं ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स खे बेस बनायो। सही सही तव्हां बार बार ॻाल्हि पे कई पंजाब जेको हाणे लॉ ॾिनो आहे, त पंजाब छा तजवीज़ कयो आहे? पंजाब जेको तजवीज़ कयो आहे, चयो हुते त पॉपुलेशन, बैकवर्डनेस, नीड ऐं परफॉर्मेंस ऑफ लोकल गवर्नमेंट। सही, लोकल गवर्नमेंट जी परफॉर्मेंस ऑफ लोकल गवर्नमेंट, फिस्कल परफॉर्मेंस लोकल गवर्नमेंट। सही, इहे इंडिकेटर्स असां कंहिं ज़माने में जॾहिं सिंध रीजनल प्लानिंग ऑर्गेनाइजेशन SRPO ठही, इट्स मिड 70s जी ॻाल्हि थो कयां, असां इन बेसिस ते असां उन ज़माने में ज़िया साहब जे ज़माने जूं लोकल बॉडीज़ थी वियूं, असां इन ज़माने में इन्हनि इंडिकेटर्स जे बेसिस ते असां फंड ॾींदा हुआसीं। सही, अनफॉर्चुनेटली इदारा ठहियल बर्बाद थी विया, सिंध SRPO बजाए अॻिते तरक़ी करे आहे, उहा बर्बाद थी वई। उहे इंडिकेटर्स डिस्ट्रिक्ट जा ख़तमु थिया, उहे इंडिकेटर्स अपडेट कोन थिया। न त जेका तव्हां 70s 80s में ॾिसंदो, असांजा हर डिस्ट्रिक्ट जा इकोनॉमिक इंडिकेटर्स हुया, सोशल इंडिकेटर्स हुया, जेका नसीर साहब ॻाल्हि थो करे। हिकिड़ा त उहे रिवाइव करणा पवंदा, नंबर 1। नंबर 2 त हाणे तव्हां वटि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खां पोइ वर्ल्ड बैंक जे करे हिकिड़ी फुल फ्लेज सर्वे थियल आहे सॼे मुल्क जी, त किथे केतिरे इंडिविजुअल जी गुरबत केतिरी आहे, उन में तव्हांखे हिकिड़ा इंडिकेटर्स मिलंदा, केतिरा ज़िलो, केतिरे ज़िले में केतिरा ग़रीब रहनि था पिया। ऐं कुझु त असां वटि ज़ाहिर आहे त असांजे सिंध में राइट बैंक ऐं लेफ्ट बैंक में क्लियर मार्जिन आहे, त भई जेको राइट बैंक आहे जेको सो मोनोक्राप आहे, माना उते हिकिड़ो क्राप थिए थो, माना उते गुरबत वधीक हूंदी। लेफ्ट बैंक में डबल क्राप आहे, पेरिनियल सिस्टम आहे, उते इनकम वधीक आहे। डेज़र्ट वारो इलाइक़ो, कोहिस्तान, नारा, थर, उहे टे असां टे इंडिकेट क्लियरली इकोनॉमिक ज़ोन्स आहिनि। हिकिड़ो थर, नारा, कोहिस्तान जिते बिल्कुलु रेनफॉल थी थिए, ॿियो राइट बैंक जिते मोनोक्राप थो थिए, टियों लेफ्ट बैंक जिते डबल क्राप थिए थो। तंहिंजे करे असांखे घणी तकलीफ़ कोन थींदी ज़िले जी आसूदगी महसूसु करण में। नंबर 1। ॿियो छा थियो, अमां वटि हर ज़िले जी प्रोडक्शन आहे, इंडस्ट्रियल प्रोडक्शन केतिरी आहे, एग्रीकल्चर प्रोडक्शन केतिरी आहे, पॉपुलेशन केतिरी आहे, गुरबत जो केतिरो आहे। त इहे 4 इंडिकेटर्स मां नथो सम्झां त इहे बुरा इंडिकेटर्स आहिनि। जेकॾहिं हिनखे रिलीजियसली फॉलो कयो वञे ऐं थोरो होमवर्क करे, हिन ज़माने में जेतिरे लिटरेचर अवेलेबल आहे इहे सभु करे, जेकॾहिं ॿियो कुझु न त असां नसीर साहब जे इदारे खे एंगेज करे असां इहे सभु इंडिकेटर्स कढी सघूं था ज़िलनि जा, ऐं उन मुताबिक़ हिकिड़ो इहो थींदो। ॿियो ऑब्वियसली पॉपुलेशन, यू कांट फॉरगेट द पॉपुलेशन। टियों परफॉर्मेंस थींदो। इन हिसाब असां जेकॾहिं पैसा ॾियूं त इन में बाक़ी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त रुगो कंसॉलिडेट फंड वारी ॻाल्हि न आहे, रुगो सूबे ग्रांट कोन्हे, पर सुवाल आहे त तव्हां पाण डिवॉल्व कयो पंहिंजे पावर्स। जेको ॾिसो न, तव्हांखे हिकिड़ी शिकायत आहे त एग्रीकल्चर इनकम टैक्स कोन थी अचे पई, तव्हां सॼी एग्रीकल्चर इनकम टैक्स या जेके फ्रूट्स एग्रीकल्चर प्रोडक्ट इहे सॼी तव्हां ज़िलनि खे ॾेई छॾियो त पाण हुन मां छिके कढींदा। जेकॾहिं तव्हां वाटर रेट तव्हां मैनेज कोन था करे सघो था, ज़िलनि खे ॾेई छॾियो त पाण हुन मां कढंदा। इन खां पोइ ॿिया तमामु घणा एवेन्यूज़ आहिनि अर्बन साइड ते, जेके अर्बनाइज़ थिए थो उते अर्बन प्रॉपर्टी टैक्स, छाकाणि जो उतो तव्हां ठीकु ठाकु वसूलियूं करे सघो था। जेके रूरल जिते इकोनॉमी आहे इते तव्हां करे सघो था। ॿियो जिते वरी असांजे अनफॉर्चुनेटली असांजे सिंध में हर ज़िले खे कुदरत किथो न किथो ॾिनो आहे। मिसाल जे तौर जेकॾहिं तव्हांखे थरपारकर में एग्रीकल्चर कोन्हे या इंडस्ट्री कोन्हे त मिनरल्स आहिनि, बेशुमार मिनरल्स थरपारकर में आहिनि। सिमिलरली जेके ॿिया ज़िला, मिसाल बदीन जो ज़िलो आहे, तव्हांखे आयल एंड गैस आहे, खैरपुर में तव्हांखे आयल एंड गैस आहे, दादू में तव्हांखे वधे में वॾा आयल ऐं गैस जा जेके ज़ख़ीरा मिलिया आहिनि। जिते इंडस्ट्री कोन्हे, एग्रीकल्चर कोन्हे, मिनरल्स आहिनि, त सिंध त कुदरती तौरु विरहाई पई आहे, कुदरत जे मालामाल आहे। त उन्हनि इंडिकेटर उतां लोकल गवर्नमेंट्स उतां टैक्सिस रिसीव करे सघनि था पिया। तंहिंजे करे मां नथो सम्झां त इहो को वधीक इशू थींदो। ॻाल्हि आहे त हिकिड़ी विल हुजे, हिकिड़ो सिस्टम हुजे, ऐं उहा जेसि ताईं कोन थींदी त इंडिकेटर तव्हां कहिड़ा बि रखो, पर आई एप्रिशिएट त इहे 4 इंडिकेटर हुजनि ऐं एफर्ट हुजे त मां सम्झां थो त तव्हांखे सूबे खे ज़िला सूबनि खे पैसा ॾींदा। एतिरो हिकु हिकु सूबे में प्रोग्राम जो टाइम ख़तम थिए। नसीर साहब आख़िर में बिल्कुलु मुख़्तसिर तव्हांजो कमेंट ऐं चाहींदुसि, साईं सां जेको शुरू में ज़िक्र थियो, तव्हां बार बार चओ पिया त सिंध हुकूमत खे सुप्रीम कोर्ट में वञणु खपे, कुझु न कुझु मोहलत वठणु खपे लोकल गवर्नमेंट जे इलेक्शन जे हवाले सां। जेका ॻाल्हि आहे त तकबंदियूं न आहिनि थियूं, वसीला ज़िलनि जा उते दायरा तक मुख़्तलिफ़ आहिनि, पुराणा दौर जा ठहियल
15 साल थिया आहिनि असां वटि नई आदमशुमारी नाहे थी। नयुनि तकबंदियुनि खां सवाइ चूंडूं लोकल गवर्नमेंट जूं थींदियूं उन मां उहा लाभ असां पुराए सघंदासूं? ॾिसो, नयनि तकबंद ऐं आदमशुमारी खां सवाइ जनरल इलेक्शन्स कराए विया। बिल्कुलु आइडियली त प्रोसेस इहो थो चए त पहिरें तकबंदियूं सही थियनि ऐं आदमशुमारी नए सर थिए, या तव्हांजी हाणे इंटरनेशनल कमिटमेंट बि आहे। सही। सेंसस त साईं वधीक ॿुधाए न, इंटरनेशनल कमिटमेंट आहे। बिल्कुलु सो उन खां सवाइ इहो जेको बि सिस्टम ईंदो उन में प्रॉब्लम्स हूंदा, पर प्रॉब्लम छा पिए थो अचे, आदमशुमारी हाणे बदकिस्मती आहे हिन मुल्क में, हाणे आदमशुमारी नथी पई कराए सघे। तव्हां सिचुएशन ॾिसो जेके हालतूं आहिनि। ऐं मां सम्झां थो त हाणे इन खे बिल्कुलु फोकस करणु घुरिजे। थी सघे थो त हिन स्टेट ते मकानी इदारनि जूं चूंडूं इन बेस ते हटाइण सां वरी ईअं न थिए त पुठियां 5 साल बि न कराइनि, हाणे बि इन खे बेस बनाए 5 साल विञाए छॾनि। पर जीअं सुप्रीम कोर्ट मकानी चूंडुनि जो टाइम फ्रेम ॾिनो आहे त पोइ आदमशुमारी जो टाइम फ्रेम बि ॾिए। ऐं बदकिस्मती सां असां चाहियूं न चाहियूं हिन वक़्तु सभु सूबा इहो था चवनि त पोइ फ़ौज जी निगरानी में करायो, ऐं पोइ फ़ौज जी निगरानी खे सही माना में डिफाइन कयो। इलेक्शन जे दौरान पोइ फ़ौज जी निगरानी सूडो हुई, महिल ॿाहिरि बीहारे छॾियो, हिकिड़ो सिपाही चयूं त फ़ौज जी निगरानी आहे। पोइ त प्रोसेस में तव्हां ॾिठो पियो न त हिकिड़े फ्लैट में पोइ 600 माण्हू पे रिकॉर्ड थिया कराची में। तंहिंजे करे उनजी ट्रांसपेरेंसी इंश्योर करण जो को अहिड़ो तरीक़ो कयो जो आदमशुमारी वेरी ट्रांसपेरेंट थिए, त मां पर्सनली सम्झां थो त सिंध में सिंधी माण्हुनि खे हिन में फ़ाइदो थींदो। सही, चलो वॾी महिरबानी नसीर साहब तव्हांजी, साईं कुरैशी साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, लोकल गवर्नमेंट जे हवाले सां मुख़्तलिफ़ राया हुआ, उहे असां तव्हांजे साम्हूं पेश कया। सिंध हुकूमत नओं कानून आणणु वञे पई ऐं उमेद वरी बि इहा ई करे सघिजे थी त पाकिस्तान पीपुल्स पार्टी माज़ी जी ग़लतियुनि मां सबक़ हासिल कंदी ऐं सिंध जे माण्हुनि लाइ, सिंध लाइ को सुठो निज़ाम ॾियण में कामयाबु ईंदी। ईंदड़ प्रोग्राम ताईं राजक थींदो इजाज़त। अला भाई।